पासे अवांखे सुल्तानकोट मां अपडेट कंदासीं। पुलिस मुक़ाबले दौरान एक नौजवान के पुलिस पारां हाफ फ्राई कयो वियो हो। इन बाबति अवांखे अपडेट कयूं पिया। अवांखे ॿुधायूं पिया सुल्तानकोट मां शिकारपुर पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए फुल फ्राई कयल नौजवान जे वारसनि जो पुलिस ते जुड़तो मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो आहे। असगर मारफाणी कराची में फैक्ट्री ते कम कंदो हो, जितां खेसि दोस्त सुधो खंबियो वियो। वारसनि पारां मौक़िफ़ ॾिनो वियो आहे। नौजवान जे वाल जो चवणु आहे खानपुर पुलिस पुट जो लाश बि नथी ॾे। DIG ऐं SSP नोटिस वठनि। सुल्तानकोट वेझो शिकारपुर पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए फुल फ्राई कयल नौजवान जे वारसनि जो पुलिस ते जुड़तो मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो आहे। वारसनि जो चवणु आहे त असगर मारफाणी कराची में फैक्ट्री ते कम कंदो हो, जितां खेसि दोस्त सुधो खंबियो वियो। नौजवान जे वाल जो चवणु आहे खानपुर पुलिस पुट जो लाश बि नथी ॾे। DIG ऐं SSP नोटिस वठनि। शिकारपुर पुलिस पारां मुक़ाबलो ॼाणाए फुल फ्राई कयल नौजवान जे वारसनि जो पुलिस ते जुड़तो मुक़ाबले जो इल्ज़ाम लॻायो आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो सां। जी इसरार। जी शहरबानो, सुल्तानकोट भरिसां खानपुर वारे इलाइक़े में शिकारपुर पुलिस पारां मबीना मुक़ाबले में 3 ॼणनि जे मारजण जी दावा कई आहे, जंहिंमें जेके 2 ॼणा मारिजी विया आहिनि उन्हनि खे पुलिस धाड़ेल करार ॾिनो आहे। उन्हनि में हिक जो नालो आहे गुलाम मुस्तफा रफ़ो नन्नू वलद अली नवाज़ सूमरो ऐं ॿिए जो नालो आहे गुलाम असगर वलद अली मर्दान मारफाणी। ऐं गुलाम असगर वलद अली मर्दान मारफाणी जेको आहे जागन भरिसां आहे रब नवाज़ मारफाणी जे ॻोठ जो आहे ऐं हुनजे वालिद अली मर्दान मारफाणी 3 साल आॾो मीडिया दावी ते इहो चयो आहे त असांजो जेको नौजवान हुयो उहो आदम रेड्डी सां गॾु कराची में पहुरियत हुयो, फैक्ट्री ते कमु कंदो, मज़दूरी कंदो। उनखे पुलिस जेको आहे खंबे गुम करे छॾियो। उते असां कराची जे मुख़्तलिफ़ थाननि ते उते वञी जांच कराईसीं पुलिस जे खंबे खणी वञणु। ऐं बाद में ख़बर उहा पई त राति शिकारपुर पुलिस असांजे पहुरियत खे मबीना पूरो मुक़ाबलो ॼाणाए मारे छॾियो आहे। हिनमें SSP शिकारपुर, DIG लालकानो, IG सिंध सां इंसाफ़ जो मुतालबो कंदे इहा घुर कई आहे त जेको असांजो नौजवान फैक्ट्री में कराची में मज़दूरी कंदो हुयो उनखे खंबे खानपुर वारे इलाइक़े में धाड़ेल जुआरी ॼाणाए उन ते मुक़ाबलो करे उनखे मारे वियो आहे। ॿिए तरफ़ शिकारपुर पुलिस पारां प्रेस रिलीज़ में उहा पधरई जारी कई आहे जेको गुलाम मुस्तफा और को नन्नू सूमरो आहे उन ते 5 FIR आहिनि। उन्हनि में आबाद मलाणी ऐं बचियल भयो थाणो जे अधु इन्हनि में 5 केस आहिनि। ऐं जेको मार्जिवल ॿियो ॾोहर जेको पुलिस करार ॾिनो आहे गुलाम असगर खे उन्हनि जे मथां 2 FIR पुलिस ॼाणाया आहिनि, जंहिंमें 302 जेकुंबाद जो आहे ऐं हिकिड़ो जागन जे PS हमायत थाणे जे हथ में 2 उन्हनि जे मथां FIR जेके आहिनि उहे ऐं 2 ॾुआरियुनि ते टोटल 7 FIR हिननि ॼाणाया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ वारसनि इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। जी शहरबानो। इसरार चांडियो अपडेट लाइ महिरबानी।